खबर शामिल कंदासीं। जैकमाबाद मां एजी दस्ती जे रिपोर्ट मुताबिक़ ज़िले जैकमाबाद अवामी मीडिया प्रेस क्लब जे गुज़िरियल ॾींहनि में सालियानी इलेक्शन थी गुज़री, जंहिंमें नई उहिदेदारनि खे मुबारक ॾियण जो सिलसिलो जारी। तफ़सील मूजिबि ज़िले जैकमाबाद में कुझु ॾींहं अॻु अवामी मीडिया प्रेस क्लब जे सालियानी इलेक्शन थी गुज़री, जंहिंमें बिना मुक़ाबिले सदर जान मोहम्मद मस्तोई जी पैनल कामयाबी माणी, जंहिंमें अॼु साफ़ी सदाम हुसैन चांडियो ऐं साफ़ी अब्दुल गनी खोसो अवामी मीडिया प्रेस क्लब पहुची करे पंहिंजे भाइरनि जहिड़े दोस्त उहिदेदार सीनियर नायब सदर एजी दश्ती, जनरल सेक्रेटरी रज़ा मोहम्मद दश्ती, बका मोहम्मद जतोई, महताब हुसैन दश्ती ऐं अब्दुल गफ़ूर जतोई वारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी, जंहिंखां बाद में अवामी मीडिया प्रेस क्लब जे मेंबरनि तरफ़ां खेनि गुलनि जा हार पाराए ख़ुशि आमद कई।